ही जेको आहे इन में ईमेल लाइ जो आहे पंहिंजो फ़ोन जो करो न, हिन में हिकिड़ो सॉफ्टवेयर हूंदो जीमेल। त ई जेको स्कैनर अचे थो, स्कैनर जो फ़ोटो कढी त पिंड ई हुन मथे ईमेल हलियो वेंदो। ई मुस्लमान जो वक्फ बोर्ड आहे, तंहिं लाइ करे मिणी माण्हू वटां ई ईमेल मङनि था। सरकार मोदी सरकार हिकिड़ो कानून कढाए में जंहिंमें मुस्लमान जी जेकी मिल्कतूं रहियूं, ज़मीनूं रहियूं, जेको वक़्फ़ में रहियूं, मदरसा, मस्जिदूं ने क़ब्रस्तान ने ॿियूं कई जॻहियूं जेको मुस्लमान जे नाले मथे आहिनि, त उन में हिकिड़ो नओं कानून कढाए जे ई मड़ वस्तु जेको रहियूं सरकार जे हथखत थी वञे। अने इन में चए भ्रष्टाचार थिए थो अने इन में जाम खोटा कम थींदा, एतिरे ई जेको रहियो से हिन वक्फ बोर्ड खे थोरो को बदिलाए विझूं। तंहिं लाइ करे हिकिड़ो बिल आयो, त उहो लोकसभा में बिल वियो त बिल पास न थियो। त सरकार हिकिड़ी कमेटी बनाए जंहिंमें मिणी पक्ष जा माण्हू आहिनि, जंहिंमें ओवैसी ने मुस्लमान ऐं ॿिया ॾग आहिनि। त उन मुस्लमान चयो जे ऐं मुस्लमान वटि राय गिनो जे मुस्लमान बिल खे पास कराइण लाइ करे तयारु आहीं की न आहीं। त मुस्लमान पिंड ई फ़ोन मथां मैसेज हलाईंदा जे असां इन बिल खे पसंदि नथा कयूं, तंहिंजे बारे में ई ईमेल आहे। त पाण जॾहिं हलाईंदासीं त पंहिंजो हिकिड़ो वोट जेको आहे उहो वक्फ बोर्ड में हलियो वेंदो। त इन जो मतिलबु ई थींदो जे पाण सरकार जे न बिल जे ख़िलाफ़ु आहियूं, पाण हिनखे नथा मञूं, पंहिंजो जेको मांदई बनियो पियो आहे उअं भले बनियो पियो आहे, सरकार हिनखे कीअं न करे। तंहिं लाइ करे मुस्लमान जेतिरा वधारे ईमेल हलाईंदा, मैसेज हलाईंदा, एतिरो वक्फ बोर्ड खे मुस्लमान खे जेको आहे से सपोर्ट मिलंदो। तंहिं लाइ करे जेतिरा पिणु मुस्लमान रहिया निमणी खे इन मथे ईमेल कयो खपे। ईमेल पाण कंदासीं त मैसेज जेको आहे पिन उन पुॼी वेंदो। त उहो सारी पिया रखनि पिया, अञा સુધી 2 लख जेको माण्हू आहिनि एतिरा मैसेज हलाया हुयूं सॼे इंडिया में जा। त 13 तारीख़ સુધી जेको आहे हलाइजा आहिनि। जेतिरा वधारे थींदा एतिरा फ़ाइदे में ई जे वक्फ बोर्ड वारा जेको मुस्लमान रहिया उहो सरकार खे ॾेखारींदा जे न्यारो हेतिरा लखे किरोड़े माण्हू जेको आहे से आने बिल जो विरोध कयो हुयो, आजो बिल जेको आहे खोटो आहे ने अहिड़ो कोई बिल न बनायो। त तंहिं लाइ करे ई वोट पंहिंजो हिकिड़ो हलाइणो आहे। त जंहिंजी फ़ोन में जीमेल ने ईमेल मणी में वेहनि था, त पाण ई स्कैनर जेको हुनजो फ़ोटो कढूं त पिंड ई हिन में अची वेंदो ऑप्शन। त पाण जीमेल करे छॾियूं त पंहिंजो वोट जेको आहे वक्फ बोर्ड